सफ़र में निकिरण वक़्तु भली तव्हांजी जेब में हज़ारे रुपया पियल हुजनि, लेकिन उन वक़्तु उहे हज़ारे रुपया टके जी माना रखंदा आहिनि जॾहिं जीजल माउ मथे तां गंदी लाहे करे पंहिंजे रए जे पलव मां खोले 100 रुपया ॾींदी आहे ऐं चवंदी आहे त पुट रस्ते में वेंदे किथे बुख लॻई त उते काशे वठी खाई लाहिजां। यार केॾी न भोली भाली आहे माउ। बुख लॻे हिकिड़ी मानी घुर त ॿ ॾेई छॾींदी आहे। राति जो जेकॾहिं तकलीफ़ अव्हां खे हुजे त सुकून हुनजो पंहिंजो फिटी वेंदो आहे। खीर थञ अव्हां नाहियो पीअंदा ऐं चैन सुकून अमर जो फिटी वेंदो आहे। तॾहिं त कंहिं अमर खां पुछा कई त जेकॾहिं क़दमनि में रखियल जन्नत जे बदिले ख़ुदा तोखे ॿियो कुझु ॾियणु चाहे त तूं ख़ुदा खां छा घुरंदीअ? तॾहिं अमर जीजल चयो त जेकॾहिं क़दमनि में रखियल जन्नत जे बदिले मूंखे ख़ुदा ॿियो कुझु ॾिए त मां हुन खां उहो ई घुरंदुमि त या रब मुंहिंजे औलाद जी मुंहिंजे बचनि जी क़िस्मत लिखण जी मूंखे इजाज़त ॾिए त मां पाण पंहिंजनि बचनि जी क़िस्मत लिखां ऐं उन्हनि जी तक़दीर लिखां। त पोइ अव्हां सम्झी सघो था त जेकॾहिं औलाद जो नसीब लिखण वारी उन जी माउ हुजे त पोइ हूअ छा छा नसीब में लिखी सघे थी। मां जेकॾहिं इमेजिन कयां थो त सम्झंदुमि त पंहिंजी जीजल माउ कुल काइनात खणी करे उन औलाद जे गोद में रखी छॾींदी, ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि खां ईअं दूरि रखंदी जो कॾहिं बि उन्हनि ते कोसो वाव लॻण बि बर्दाश्त न कंदी। यार अहिड़ी माउ जेकॾहिं तव्हांजी हिन दुनिया जे अंदरि मौजूदु आहे त पोइ यकीन कयो तव्हां वॾा ख़ुशनसीब आहियो। अमर जे हूंदे जेकॾहिं तव्हां दरगाहुनि पीरनि ऐं फ़क़ीरनि जे दर ते वञी करे पिनो था त पोइ यकीन कयो इहा अव्हां जी बदकिस्मती आहे। छो त जीजल माउ जी दुआ पीरनि फ़क़ीरनि ऐं वलियनि खां बि वधीक असरु रखे थी। तंहिं करे अमर खे राज़ी कयो। अमर जहिड़ी हस्ती तव्हांखे दुनिया में कॾहिं बि नथी मिली सघे।